ॾह ॾींहं अॻु बांधी लॻ ॻोठ भले ॾिनो डायरी भरिसां नौजवान गहराम जमाली जो वाटर कोर्स मां लाश हथ अचण वारो मामिलो। 6 ॼणनि ते केस दाख़िल। मक़तूल नौजवान जे भाउ बहराम जमाली जी फरियाद ते बांधी थाणे ते 4 ॼणनि ख़िलाफ़ क़त्ल केस दाख़िल कयो वियो। क़त्ल केस में गुल हसन, गुलाम सरवर, ज़मीर ऐं हिकु नामालूम शख़्स खे शामिल कयो वियो आहे। मक़तूल जे भाउ बहराम जमाली FIR में मौक़िफ़ ॾींदे ॼाणायो आहे त जवाबदारनि सां पुराणो झेड़ो हलंदड़ आहे, जंहिं तां हुननि मुंहिंजे भाउ खे क़त्ल करे लाश वाटर कोर्स में उछलायो हो त जीअं वाक़े खे ॿियो रुख ॾेई सघिजे, पर असां मुंहिंजे भाउ जा क़ातिल केस में ॼाणायल जवाबदार आहिनि। जॾहिं त बांधी पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठ आचर ख़ान जमाली ते चढ़ाई कई, पर जवाबदार हथ न अची सघिया। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची